This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। खबर जी नजर सिर्फ सिंधु दर्शन ते। बुखे जी बुख मिटाइण ऐं प्यासे जी उञ मिटाइण, ईअं आहे जीअं त ज़मी ते जन्नत के पाइण। जी हाँ, ऐं मौक़ो हुजे श्रद्धांजलि प्रेयर मीट जो त बस ॾींहं खे ॾिण बणंदे देर न लॻंदी आहे। बैंगलोर लेडीज़ चैप्टर ऐं नई सोच संस्था JMD ग्रुप सां मिली देश दुनिया जी भलाई जे कार्यनि में लॻियल माण्हू जेके शहीद थी विया, उन्हनि जी आत्माउनि जी शांति लाइ रखियो ही पुण्य कमाईंदड़ कारज। तव्हां ॾिसी रहिया आहियो कि शोभा कालरो जी, पूजा असरानी, राधिका श्याम, स्नेहा उत्मानी, ज्योति कालरो, आरती असरानी, वर्धना हिंदुजा, किरण जेठानी ऐं रीता अजमेरा सां गॾु मिली करे कहिड़े नमूने कृष्ण भक्ति सां गॾु कीअं गौ सेवा जे कार्यनि में लॻी पंहिंजो भाग्य पिया संवारनि। शोभा कालरो जिन जो घणो ई शुक्रिया जिन्हनि बैंगलोर सां हिन पुण्य कमाईंदड़ ख़बर खे सिंधु दर्शन ताणी मोकिलियो। नई टईअ सां ई भविष्य जो थींदो आहे निर्माण, ॿारनि सां ई ज़िंदा आहे सभ्यता संस्कृति जी पहचान। जी हाँ दर्शकों, ॿार ई आहिनि मजबूत समाज जी नींव ऐं 312 सालनि सां बि प्राचीन शदानी दरबार जे नवम पीठाधीश्वर संत डॉक्टर युधिष्ठिर लाल जी महाराज हर साल वांगुरु हिन भेरे भी इंटरनेशनल मोटिवेशनल स्पीकर्स, योगा टीचर्स ऐं संत जन जे सहयोग सां ॿारनि जे धार्मिक ऐं सामाजिक उत्थान लाइ आयोजित कयो जूम शिविर। जी हाँ, जिते सरोज पांडे, शेखर जैन, कृतिका वैष्णव, अजय शेष, मुकेश निहाल ऐं अजय शाह सां गॾु साईं युधिष्ठिर लाल महाराज जी भी घणनि ई ज्ञानवर्धक शिक्षाउनि सां ॿारनि जे भविष्य के उज्जवल ठाहिण जी कोशिश कई। हिन मोटिवेशनल ख़बर के असां वटि मोकिलियो संतोष जी रायपुर सां। जय शदाराम। वेझराईअ में रायपुर जे शदानी दरबार जे नवम जोत डॉक्टर संत श्री युधिष्ठिर लाल साहिबन जो मुंबई जे अंधेरी इलाके में दयाराम जेसवानी जी जे घर में संतवाणी ऐं भजन संध्या जो कार्यक्रम आयोजित कयो वियो हो, जिते घणनि ई श्रद्धालुअनि साईं जन जो आशीर्वाद वरितो। सिंधु दर्शन जे क्रिएटिव हेड चंदा विरानी जी बि भजन संध्या में पंहिंजो हिकु भजन प्रस्तुत कयो। ख़बर ते नज़र हुई बिहारी शहरी जी। चवंदा आहिनि कि आहे बेकार लख रोटी भी खातू जीवन में, पर हिकु रोटी जो दान आहे धन्य, तो सां गॾु मृत्यु लोक में बि वेंदो हुन हिकु रोटी जो पुण्य। जी हाँ दोस्तों, प्रभु भक्ति भी घटि आहे परोपकार जे साम्हूं ऐं कोविड-19 जी पैंडेमिक जे हिन दुख भरे ऐं परेशानी जे दौर में साईं शल सदाई ख़ुशि रखे, जेके धन्य आहिनि आशीष शेलार जी ऐं अजीत मान्याल जी ऐं उन्हनि जा साथी, जिन्हनि
बांद्रा हिंदू एसोसिएशन संस्था जे सहयोग सां दान पुण्य जे रूप में 1000 खां बि मथे राशन किट्स ऐं 15,000 खां बि मथे फूड पैकेट्स ज़रूरतमंद माण्हुनि खे विराए हिन शुभ कर्म में तन मन धन सां सहभागिता कई। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन टीम जी। ही जन सेवा संगठन पर्व आहे साथियों, जंहिंजी वॾी ही मान्यता आहे देशवासियुनि जे दिल में। अहमदाबाद शहर जी कांग्रेस सेवा दल जी कारोबारी बैठक थी रही आहे कांग्रेस शहर समिति कार्यालय में, जिते प्रदेश जे घणनि उहिदेदार श्री कृष्ण भाई, मिठ भाई, नरेश रेवानी जी, विजय भाई, अश्विन भाई, मनीष भाई, रमेश भाई पंहिंजी हाज़िरी ॾिनी ऐं सुहिणा वीचार प्रस्तुत करे हिन बैठक खे सफल बनाइण में पंहिंजी प्रमुख भूमिका भी निभाई। हिन ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिले देश दुनिया में फैलाइण जो कर्म करे रहिया आहिनि नरेश रेवानी जी।